हिंदू पंचायत नौशेरो फिरोज़ पारां कश्मीर जी हिमायत में रैली कढी वई। रैली बाबा जमना दास उदासिन जे दरबार खां शुरू थी ऐं शहर जो गश्त करण बाद प्रेस क्लब नौशेरो फिरोज़ पहुती। रैलीअ में शामिल माण्हुनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ ऐं कश्मीर जी हिमायत में नारा हणी रहिया हुआ। उन मौके ते हिंदू पंचायत नौशेरो फिरोज़ जे अॻुवाणनि संतोष कुमार, ईदन दास, जयराम दास, जेसाराम, चंचल दास, कारो मल, सनी भगवान दास, अक्षय कुमार समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे माण्हुनि शिरकत कई। रिपोर्ट फ़कीर मेहर अली बेहण, नौशेरो फिरोज़।